मेहड़ में मेहरान सोशल फोरम पारां गाजी खावर टाउन कमेटी जे अॻूणे वाइस चेयरमैन ऐं सियासी समाजी शख्सियत रईस मुख्तार सोलंकी जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी नुमाइंदनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे नामियारे कहाणीकार कामरेड सलीम मक्सी रईस एजाज़ सोलंकी ऐं ॿियनि चयो त रईस मुख्तार सोलंकी घणो रुखो ऐं इंसान दोस्त शख़्स हो। संदसि बेवक़्तायतो विछोड़ो जिते संदसि ख़ानदान इलाइक़े जे माण्हुनि लाइ नुक़सानकार साबित थियो आहे, उते समूरो इलाइक़ो हिकु समाजी ख़िदमतकार खां महरूम थी वियो आहे। कोरोना वायरस जे बचाव लाइ सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि में वॾा मार्केट, बाज़ारूं, खाधे पीते जा होटल बंदि कराया विया। हैदराबाद में पुलिस मार्केटूं बंदि कराइण शुरू करे छॾियूं। लतीफ़ाबाद स्टेशन रोड, तिलकचाड़ी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बाज़ारूं बंदि करायूं। शहर में मेडिकल स्टोर, करियाना जा दुकान ऐं भाॼियुनि जा दुकान खुलियल आहिनि। हयात पिताफ़ी में होटलूं ऐं बाज़ारूं बंदि करायूं। मीरापुर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि, इमरान फारूक मार्केट, गुलशन मार्केट, हालाणी शाही बाज़ार, हालाणी शहर जे मुख़्तलिफ़ होटलनि खे पिणु बंदि करायो वियो। शाहपुर जहानिया में बि कोरोना वायरस जे पखिड़ण वारे ख़दशे सबबि सरकारी हुकुमनामे बैदि पुलिस इंतज़ामिया शहर में होटलनि समेत ॿियो कारोबार बंदि कराए छॾियो। शहर में पुलिस पारां करायल लॉकडाउन खां पोइ माण्हुनि में सख़्तु ख़ौफ़ ऐं हिरास ऐं ॾहका पखिड़िजी वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk